के खेस वॾो ज़ालिम सॾींदा आहिनि, के मिलनसार मोहबती माण्हू, किन लाइ हो ख़तरनाक ॾोहारी, किन सां निभाईंदो हो मथो मथे ते यारी। हू बदनाम ऐं इनाम रखियल धाड़ेल हूंदे बि उत्तर सिंध जे रोडनि रस्तनि ते सरे आम घुमंदो हो। सिंध में अॼु ताईं कंहिं चयो आहे त हू धाड़ेल आहे, सो ही कीअं चवे हा। चवंदो हो वॾेरनि जे ॾाढ पुलिस जी ज़ियादतियुनि ऐं बिरादरी तकरारनि सबबि हुन हथियार खयां ऐं अहिड़ा खयां जेके पुलिस वटि बि नाहिनि। ॾोहारी त न आहियां, मजबूरन क़ौमनि खां क़बीली जहिड़ा आहिनि। हुन लाइ चवंदा आहिनि त अॻु में माण्हू पाण अगवा कंदो हो, पोइ अगवा थियल माण्हू ख़रीद कंदो हो। नेठि ज़िंदगीअ जे आख़िरी 5 सालनि में ॾोहनि जी दुनिया खे अलविदा चई ज़मींदारी वारो पेशो इख़्तियार कयईं, पर वटसि एतिरी ज़मीन आई काथाऊं? शायदि घोटकी कश्मीर ज़िलनि जो को अहिड़ो थाणो हुजे जंहिं ते मथसि क़तल अगवा फुरलुट पुलिस मुक़ाबले जो केस दाख़िल थियल न हुजे। हुन केतिरा माण्हू मारिया न खेसि यादि हो, न ई वरी हाण पुलिस खे ई आहे। हू पुलिस तोड़े आम माण्हुनि लाइ बदनाम, पर पंहिंजी संगत वटि हीरो बणियल हो। पोइ उन ई संगत मां हिकु संगतीअ पंहिंजे हीरो लाइ विलन बणिजी खेसि मौत जे ॼार में फासाए छॾियो। पोइ पुलिस चयो त खेसि मुक़ाबले में मारियो अथऊं। हिननि खां केरु पुछे त छा हू लाशनि सां मुक़ाबलो कंदा आहिनि? रज़िया गुंडनि में फाथी हुई। कचे जो ही वॾो गुंडो सॾजंदड़ शराफ़त जे दावेदारनि विच में फांसी सिर विञाए वेठो। ही हो KGF कश्मीर घोटकी फाइटर सुल्तान उर्फ सुल्तूशर उर्फ सखी। वटसि हथियार खणी कचो वसाइण जा खणी 100 उज़र हुजनि, पर हू कंहिं बि रीत हीरो न हो। हू हिकु धाड़ेल रहियो हो। पोइ खणी हुन ॾोहनि जी दुनिया खे अलविदा चई ॿनी ॿारो शुरू करे छॾियो हुजे, पर मथसि क़तल ऐं अगवा जा जेके संगीन इल्ज़ाम हुआ, उन्हनि ॾोहनि जी का सज़ा खेसि मिली? जेकॾहिं पुलिस खेसि मारियो त पोइ छा उन्हनि जी सज़ा में मारियो, या स्ट्रेटेजिक पार्टनर खे हिकु स्ट्रेटजी तहत ख़तमु कयो वियो? सुल्तान उर्फ सुल्तूशर धाड़ेल कीअं बणियो? हू कहिड़े वॾेरे जे चुर्च ते 6 साल 9 महीना जेल में रहियो? हुन केतिरा माण्हू अगवा कया, केतिरा मारिया? खेसि सखी छो सॾियो वेंदो हो? ॾोहनि जी दुनिया खां किनारा कशी वारी संदसि दावा में केतिरो दम हो, ऐं खेसि कीअं मारियो वियो? अॼु उन्हनि समूरनि सवालनि जा पेरा खणंदासीं। सुल्तान उर्फ सुल्तूशर असुल में कश्मीर कंदकोट ज़िले जे कचे वारे इलाइक़े गहलपुर जो रहवासी हो। इहो इलाइक़ो शर बिरादरी जो स्ट्रांग होल्ड सम्झो वञे थो। हर धाड़ेल वटि धाड़ेल बणजण जो जेको जवाज़ हूंदो आहे, उहो ई सुल्तान उर्फ सुल्तूशर वटि बि हो। 12 साल अॻु आवाज़ न्यूज़ जे तॾो के रिपोर्टर असद शर सां ॻाल्हि ॿोल कंदे सुल्तूशर जी दावा हुई त पंहिंजे भोतारनि जी कावड़ सबबि खेसि 6 साल 9 महीना जेल काटणो पियो। हू जॾहिं जेल काटे वापसि मोटियो त बडाणी जे हिकु वॾेरे पुलिस सां गठजोड़ करे खेसि कूड़नि केसनि में फासायो। पुलिस हिकु दफ़ो खांसि 50,000 रुपया रिश्वत वठी आज़ादु बि कयो। संदसि दावा हुई त हू ॾोहारी न हो। वॾेरनि जे ज़ुल्म, पुलिस जी ज़ियादतियुनि ऐं क़बाइली झेड़नि सबबि हू ॾोही दुनिया में दाख़िल थियो। सरकार जेकॾहिं आम मुआफ़ीअ जो ऐलान करे हा त हू हथियार फिटा करण लाइ तयारु हो। असां साईं ॾोहारी इन वजह खां थिया आहियूं, जेकॾहिं हिकु 6 साल 9 महीना मां जेल में हुयुसि। पहिरियों पंहिंजे भोतारनि जी कावड़नि खां या कंहिं अमीरनि जी कावड़नि खां ढकाए छॾियो, जेल में हुयुसि। उन खां पोइ 6 साल 9 महीननि खां पोइ मां जॾहिं छुटी आयुसि, मुंहिंजी कोशिशि इहा ई हुई त मां हिलालो थियां, शहर में को कारोबार कयां। पर मां बडाणी शहर में सुबुह जो टाइम वेठो हुयुमि, पुलिस अची मूंखे उथारियो। उथी साहब छॾे थो। मां चयो छा ॾोह कयो आहे, छा गुनाह कयो आहे? साहब वरितो आहे। चयो तोखे साहब छॾे थो। वठी विया थाणे ते, 2 केस दाख़िल करे मूंखां 50,000 पैसा वठी छॾे ॾिनो, आज़ादु कयूं। 2 केस दाख़िल बि करे छॾियो। उनखां पोइ मां कोशिशि कई त इन केसनि मां जान छॾायां। अतावला भुटे छा कयो, 4-5 केस जहिड़ो इन ज़मीन जे मसइले ते रहियसि। अतावला वॾेरो आहे, पुलिस में बि उनजा माण्हू आहिनि ऐं वॾेरो बि आहे, ऐं पुलिस बि उन सां ॿधल आहे। जीअं उनखे पुलिस खे चवंदो आहे ईअं कंदी आहे पुलिस। उन मतिलबु 18-19 केस मां ते उन दाख़िल कराए छॾिया। उनखां पोइ कोई ॾोह न कयो आहे, बिल्कुलु ॾोह न कयो आहे। जेको बि आहे मन वॾेरनि सां पुलिस जो सभु केस मां ते पुलिस आहिनि। कोई माण्हू फरियादी मां ते बीहे त मूंखे अगवा कयो अथसि त उनजी मां ॾंड भरे ॾिनो।
उन्हनि जी कोशिश इहा आहे त हाणे असां ग़रीब हाणे उहे तयारु थी विया आहिनि त हाणे ॾोह कयूं ॿियो छा कयूं, पुलिस नथी छॾे। मां इनाम रखियो आहे गवर्नमेंट पंहिंजी सिफारती रखियल आहे, माते मां को ॾोहारी त न आहियां। मजबूर क़ौमनि खां कबेली जहिड़ा आहिनि, माची सां जहिड़ो हुयो ऐं भुट्टे सां जहिड़ो हुयो, चाचड़ सां जहिड़ो हुयो, सॼियूं क़ौमां केतिरियूं क़ौम आहिनि जिन सां जहिड़ो आहे। हुकूमत असांखे आम माफ़ी जो ऐलान थिए असां हथियार फिटा करे हुकूमत जे हवाले थींदा। हू जेसीं जीअरो हो कश्मीर ऐं घोटकी जे कचे ते संदसि दहशत जो राज हो। हुन ॾोही दुनिया में दाख़िल थियण बाद पंहिंजा तालुकात वधाया। संदसि वॾी प्यार हूंदी हुई, ख़ासि तौर उन्हनि सां जेके साम्हूं हूंदे बि नज़र न ईंदा आहिनि। चवनि था त वॾो यारवेस क़िस्म जो माण्हू हो। कचहरीअ जो कोॾियो संगत जूं वॾियूं महिमानियूं कंदो हो। इहो ई सबबु आहे जो खेसि सखीअ जो लक़ब ॾिनो वियो। कॾहिं कॾहिं त हू संगत जी महफ़िलुनि में फन जो मुज़ाहिरो पिणु कंदो हो। अचण जी कर मिठा माण्हू सिक सतायो तमाम, होटल जी कर मिठा माण्हू सिक सतायो तमाम। छा थो चए ओ माते हिते मिठरो वाठो मुंहुं गुड़ल सदो वाठो, माते हिते तोरो वाठो मुंहुं गुड़ल सदो वाठो, अना ताणी सोना ताणी आयो कोन सलामा, अचण जी कर मिठा माण्हू सिक सतायो तमाम, होटल जी कर मिठा माण्हू सिक सतायो तमाम। सुल्तान उर्फ सुल्तू शर जी कहाणी बि ॾाढी अजीब आहे। तजसुस ॾहकाव त किथे वरी जज़्बात सां भरियल। संदसि मौत खां 5 साल अॻु ताईं हुन जी दावा हुई त हुन हथियार फिटा करे ॾोही दुनिया खे अलविदा चई छॾियो आहे। पर छा इहा ॻाल्हि सच हुई? कुझु अर्सो अॻु खेसि कचे वारे इलाइक़े में ॿनी ॿारो कंदे ॾिठो वियो हो, जिते हू पंहिंजनि हारियुनि खे पोहरियो करण जी तलक़ीन कंदो हो। मज़दूरी असांजे नबी पाक बि कई आहे, असां पाण बि मज़दूरी कई आहे, सारी ज़िंदगी मज़दूरी कई। पंहिंजी ज़िंदगीअ में हिकु इंटरव्यू दौरान सुल्तान उर्फ सुल्तू शर चयो हो त हाणे हू पंहिंजनि ॿारनि खे पढ़ाइणु चाहे थो त जीअं हू ॾोही दुनिया खां परे रहनि। 5, 6, 7, 8, 9, 10। बचा त हर माउ खे प्यारा हूंदा आहिनि, पोइ उहे धाड़ियल ई छो न हुजनि। संदसि दावा हुई त संदसि अमड़ सां हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिं बाद हुन पुख़्तो इरादो करे छॾियो हो त हू अॼु खां धाड़ेल गर्दी छॾे ॾींदो। अम्मा मेरे से ज़मीन पे गिर गई। जब अम्मा गिर गई तो उस दिन से मैंने तौबा निकाली। उसके बाद मैंने अपने आप को सिलेंडर कर दिया। मैं अभी ये सोच रहा हूँ कि उससे पहले वाली ज़िंदगी से आज जो ज़िंदगी है काफ़ी बेहतर है, 100% बेहतर है। आज मैं जो है अपने बच्चे पढ़ा रहा हूँ, कोई पेशावर में पढ़ा रहा हूँ, कोई पनवाकिल में पढ़ा रहा हूँ, कोई इधर अपने घर में भी गांव में पढ़ रहे हैं। जिन दोस्तों ने ये मेरे साथ तावन किया है उनका मैं शुक्रगुज़ार हूँ, क्योंकि मेरी ज़िंदगी तो पूरी गुज़र गई ख़राब कच्चे में, लेकिन अच्छा है कि जो अभी मेरे बच्चों की ज़िंदगी हो, पढ़ाई हो। उनको भी मैं हाथ जोड़ रहा हूँ कि ये क्रेम छोड़ के अपने आप को सिलेंडर करें, और उसमें बीच में ये भी मैं बोलूँगा कि गवर्नमेंट भी तावन करे इसमें। जैसे पहले हथियार उठाते थे, अभी हथियार से हम बेजार हैं। हथियार को हमने थूका है, इंशाल्लाह हम थूका है तो उसको उठाएंगे नहीं। ये हमने रोज़ा रखा है, इंशाल्लाह ये हमारा रोज़ा कामयाब जाए। सुल्तान शर कीअं मारियो वियो? उहा 21 सेप्टेम्बर 2022 जी ॻाल्हि आहे, जॾहिं सखर डिवीज़न जी पुलिस वॾे वाक़िए इहा दावा कई त पुलिस मुक़ाबले जे नतीजे में सुल्तू शर ऐं ईसो शर खे मारियो वियो आहे। पर मक़ामी ज़रियनि जी दावा आहे त हिकु पुलिस अमलदार तहनी खेसि कॉल कई त पुलिस जो हिकु वॾो साहब मुग़विन जी बाज़ेबीअ जे सिलसिले में तो सां मिलणु चाहे थो, पर ज़रियनि मूजिबि सुल्तू शर उन साहब सां मिलण खां इनकार करे छॾियो। बाद में इहो साॻियो पैगाम सुल्तू जे हिकु दोस्त जी मार्फत सुल्तू ताईं पहुचाए वियो। सुल्तू दोस्त ते एतबार करे पंहिंजे हिकु साथी ईसू शर समेत साहब सां मिलण लाइ हलियो वियो। ज़रियनि जो चवणु हो त जॾहिं भैया पिकेट ते पहुता त ॿिन्ही ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं संदन हथ पेर ॿधी खेनि क़तलु कयो वियो ऐं पुलिस मुक़ाबले जी दावा कई वई। असुल हक़ीक़त छा आहे?
कंहिं उन जी छंड छाण कई? कंहिं इन्वेस्टिगेटिव रिपोर्टर सबूत साम्हूं आंदा? जेकॾहिं खेसि पुलिस मुक़ाबले में मारियो वियो त उन जा सबूत किथे आहिनि सवाइ हिन तस्वीर जे? जेकॾहिं खेसि धोखे सां मारियो वियो त उन जूं साबितियूं किथे आहिनि? सुल्तूशर त हिकु धाड़ेल हो, मारिजी वियो, पर छा उन सां धाड़ेल गर्दी ख़तम थी वई? धाड़ेल गर्दी जा असुल सबब छो नथा ख़तम कया वञनि? धाड़ेलनि ऐं पुलिस अमलदारनि जे गठ जोड़ खे अंजाम ताईं छो नथो पहुचायो वञे? सुल्तूशर जे मौत ते सवाइ संदसि मिटनि माइटनि ऐं संगतियुनि साथियुनि जे शायदि ॿिए कंहिंखे बि ॾुख न पहुतो। सुल्तूशर तोड़े जो ॾोही दुनिया खे अलविदा करे वियो, पर तारीख़ में खेसि हिकु ख़तरनाक धाड़ेल तौरु यादि रखियो वेंदो। पर हू चांडियो बि केॾो भलो मुड़ुसु हो, पर हेतिरा ॾहाका गुज़रण बाद बि संदसि नाले सां धाड़ेल ज़रूरु लॻंदो आहे। धाड़ेल धाड़ेल हूंदो आहे, पोइ उहो कचे जो हुजे या पके जो।